शुक्र आहे अल्लाह जो, शुक्र आहे जो धी जी शादी जी ख़ुशी में तोखां बिस्तरो त छॾाए वियो। हाँ हाणे थोरो तकड़ो हल, घुम फिर जी शादी में नचण जहिड़ो तो थी, ॿ टे ठुमका त ज़रूर हणंदे न। तूं हाणे नचण कुॾण जहिड़ो थींदे त निकाह जी तारीख़ ॿधंदासीं न। ए पापुल, अल्लाह साईं मूंखे ग़रीब बराबर कयो आहे, पर ज़ीनत मुंहिंजी मिठड़ी लाडली सिकी लधी थी आहे। मां उन जी ख़ुशीअ में तमामु ख़ुशि थींदुसि ऐं जेको मुंहिंजो हाल हूंदो ख़ुशी कंदुसि। हाँ हाँ मूंखे ख़बर आहे, सॼी ख़बर आहे। हाँ जी छोकिरी ॼाई हुई तो इहा हंधनि वारी वॾी पेती वरिती, उहा सोन जी भरी पई आहे। 2-3 ट्रकियूं सामान जूं बि तूं ॾींदेसि। हा तोखे वॾी फिकुर आहे छोकिरी जी। तूं भली चित्र कर न, पर ख़ुशी जो मतिलबु सोन वंडणु कोन्हे। एॾा अॼु त हिकिड़ी दुनिया जी रस्म आहे, पर औलाद जी ख़ुशी हुनजी मर्ज़ी में लिकियल हूंदी अथई। मां भली ज़ीनत खे सोन में तोड़े छॾियां, पर जेकॾहिं सोढे सां शादी न कराईंदोसांसि न त हू ख़ुशि कोन थींदी। ओ इहा ॻाल्हि आउं तुंहिंजी इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयां थी त औरत जी ख़ुशी सोन ज़ेवर पैसे सां न ई हूंदी। हुनजी ख़ुशी हूंदी आहे जॾहिं हुनजी पसंदि जो परिणो थिए, पोइ उहा ख़ुशि हूंदी आहे। हा औरत हमेशह इहा ई चाहींदी आहे त मर्द हुन सां प्यार करे ऐं हुनखे इज़त ॾे। हू खणी बुख ॾुख में हूंदी, पर तॾहिं बि शिकायत कान कंदी। हाँ तोखे त औरत जे बारे में वॾी ॼाण आहे। मूंखे इहो त ॿुधाए त जॾहिं एॾी ॼाण बि अथई त पोइ तो मूंखे सम्झण जी कोशिशि छो न कई? तोखे इहा ख़बर छो न पई त आउं कहिड़ी ॻाल्हि में ख़ुशि आहियां? तूं सही थी चवें पापी, पर कॾहिं कॾहिं पंहिंजे रवियनि ते बि गौर कंदी कर। ही ॾे वठ जो जहाल आहे। तूं कंहिंजो क़दुरु न कंदीअ त तुंहिंजो क़दुरु केरु कंदो? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।